धीरू ॾिस त मां तुंहिंजे लाइ घणियूं छोकिरियूं ॻोल्हियूं आहिनि। ॾिस केॾा फोटोज़ आया आहिनि। अरे ॾिस न रेखा आंटीअ बि मोकिलियईं आहे, छा त मस्तु। मां त हिते रेखा आंटी ऐं मम्मीअ जे विच में फाथल आहियां, पर तव्हां न फासिजो। मां तव्हांखे हिकु ऑप्शन थो ॾियांव, www.rishto.com। हीअ हिकु सिंधियुनि जी मैट्रीमोनियल वेबसाइट आहे जिते सिंधियुनि खे सिंधियुनि सां मिलायो वेंदो आहे। तव्हांखे बसि करिणो इहो अथव, वञी करे रजिस्टर कयो, उहो बि फ्री में। उनखां पोइ छोकिरो खपे या छोकिरी, जेंडर सिलेक्ट कयो। उनखां पोइ पंहिंजो एज ग्रुप सिलेक्ट कयो। उनखां पोइ तव्हांखे हज़ारे ऑप्शन ॾिसणु मिलंदा। उन मां जेको बि तव्हांखे वणे उन ते क्लिक कयो ऐं तव्हां जंहिंजी खपेव डिटेल कढी सघंदा आहियो, बसि हिकु नॉमिनल फ़ी भरे करे। मां त हिननि जे विच में फाथल आहियां, पर तव्हां न फासिजो। तव्हां वटि हिकु ऑप्शन अथव, हाणे वञी रजिस्टर कयो www.rishto.com। मस्तु छोकिरियूं आहिनि, छा त मस्तु छोकिरियूं आहिनि। धीरू ॾिस त सही हिकु दफ़ो। अल्लाह, मां त जाम कंफ्यूज़ थी वई